बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजे प्रोग्राम सलाम रमज़ान में तव्हांजी ख़िदमत में इरशाद जागीरानी हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो ऐं रोज़ा रखंदा हूंदो। रोज़े रखण जो पंहिंजो मज़ो आहे ऐं रोज़े खे अफ़्तार करण जो पंहिंजो मज़ो आहे। अॼु ख़ैरनि सां अरिड़हों रोज़ो आहे ऐं 2 ॾींहं खां पोइ पाण वरी आख़िरी ॾहाके में आख़िरी अशरे में दाख़िल थींदासीं। हीउ जेको ॾहाको आहे इहो पंहिंजे इख़्तिताम ते पहुचण वारो आहे। इख़्तिताम ते पहुचण खां अॻु में जेकॾहिं कंहिं माण्हूअ कंहिं मोमिन कंहिं मुस्लमान जेकॾहिं हिन ॾहाके मां को फ़ाइदो न वरितो आहे त उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त मग़फ़िरत जो ॾहाको आहे, सो माफ़ी तलाफ़ी थी वञे त बहितर आहे। दिलि जी ॻाल्हि पंहिंजे रब करीम सां वंडे छॾींदा कयो, इन में ई बहितरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ज़कात बि ॾियो ऐं ख़ासि तौर ते ज़कात इन जे करे बि ॾियणु घुरिजे छो त इस्लाम जो हिकिड़ो रुकुन आहे ज़कात ॾियण बि। ऐं कई माण्हू असां अहिड़ा मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त कारोबार में बरकत नथी थिए, वाध बीज नथी थिए ऐं उहो मज़ो नाहे, उहो चार्म नाहे असांजे कारोबार में जीअं पहिरियां हूंदो हुयो या कंहिं बि वण जो वापार में। सो उनजे लाइ हिकिड़ी सवली ट्रिक तव्हांखे ॿुधायां थो ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे माल मां ज़कात ज़रूरु ॾींदा कयो ग़रीबनि मिस्कीननि मुहताजनि खे। तव्हांजे माल में बरकत थींदी, तव्हांजे कारोबार में बरकत थींदी, तव्हांजे घर में बरकत थींदी ऐं सदको बि अता कंदा कयो। कॾहिं कॾहिं इहे शयूं ज़रूरी आहिनि, बल्कि इहे तव्हां ते सभिनी ते तव्हां ऐं असां ते सभिनी ते फ़र्ज़ु बि आहिनि। सो फितरो सदको ज़कात इहे मुस्तहिक़ीननि ताईं पहुचायो ऐं अॻु में ई पहुचाए छॾियो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं ख़ासि तौर ते जेकी घटि पैसे वारा माण्हू आहिनि या गुज़र सफ़र जो घटि आमदनी जिन जी घटि आहे उन्हनि खे तव्हां नज़र में रखी छॾियो त बहितर थींदो। अॼु ख़ैरनि सां अरिड़हों रोज़ो पाण रखी चुका आहियूं ऐं थोरी देरि में इफ़्तार कंदासीं। पर हिन लम्हे तव्हांखे ॿुधायां त असांजे प्रोग्राम में जिन सहकार कयो आहे, जिन ताउन फरमायो आहे, पहिरियां उन्हनि जो ज़िक्र कंदा आहियूं, उनखां पोइ प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदा आहियूं। अॼु असांजे प्रोग्राम में सभ खां पहिरियां सहकार जी ॻाल्हि निकिती आहे, ताउन जी ॻाल्हि निकिती आहे, स्पॉन्सरशिप जी ॻाल्हि निकिती आहे। त मीज़ान वारा असां सां सहकारी हूंदा आहिनि। मीज़ान उन्हनि जे लाइ चयो वञे थो त हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है ऐं सुठी बि लॻंदी आहे। वास हुनजो ॾाढो सुठो आहे, ख़ुशबू हुनजी ॾाढी सुठी आहे। कुकिंग ऑयल हुजे, कनोला ऑयल हुजे या वरी बनास्पति हुजे। मीज़ान बनास्पति, मीज़ान कनोला ऑयल ऐं मीज़ान कुकिंग ऑयल, इहे टई ॾाढा ज़बरदस्त आहिनि। पंहिंजे पंहिंजे हिसाब सां तव्हांजे बोन्स खे मज़बूत कनि था, हॾियूं तव्हांजूं मज़बूत थियनि थियूं, स्ट्रॉन्ग तव्हांखे बणाइनि था, तव्हांखे तंदुरुस्त चाक चङो भलो तवानो जेकॾहिं तव्हांखे रहणो आहे त पोइ पंहिंजे खाधे पीते जी शयुनि में उन्हनि शयुनि जो इंतिख़ाबु कंदा कयो, उन्हनि शयुनि जी चूंड कंदा कयो जेकी तव्हांजे सिहत जे लाइ ख़राबु न हुजनि। सो मीज़ान कुकिंग ऑयल बनास्पति कनोला ऑयल मार्केट में मौजूदु आहे। इन खां सवाइ मीज़ान वारनि हिकिड़ी पती कढी आहे मार्केट में मौजूदु, उहा बि आहे, तव्हां वठी सघो था ऐं तव्हां ॾिठी बि हूंदी यकीन। वरी तव्हांखे नाम ॿुधाए छॾियां थो त अल्ट्रा रिच उन पतीअ जो नालो आहे। अल्ट्रा रिच पती रिच चांहि ठाहींदी आहे, भली चांहि ठाहींदी आहे, कड़क चांहि ठाहींदी आहे ऐं उन चांहि जी हिकु हिकु सिप जेका आहे सा उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। दिलि चवंदी आहे त ॿियो कप बि अहिड़ो ठही वञे ऐं मिली वञे असांखे। अल्ट्रा रिच पती ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं ख़ासि तौर ते चांहि पीअण जा शौक़ीन अल्ट्रा रिच पती ज़हन में रखी छॾनि। हाणे जेकॾहिं तव्हांखे को सौदो सर्फ वठिणो आहे त अल्ट्रा रिच जो नालो नोट करे वठो। अल्ट्रा रिच पती मार्केट में मौजूदु आहे। इन खां सवाइ कोला नेक्स्ट आहे, मीज़ान जी कोल्ड ड्रिंक, उहा बि तव्हां वठी सघो था। कोला नेक्स्ट ॿिनि कोल्ड ड्रिंक्स खां थोरी मुनफ़रिद आहे, उनजो ज़ाइक़ो थोरो अलॻि आहे, उनजो चस थोरो अलॻि आहे। इहो ज़ाइक़ो, इहो चस, इहो मज़ो बि तव्हां माणे वठो। कोला नेक्स्ट मीज़ान वारनि जी मार्केट में मौजूदु आहे। कोला नेक्स्ट वारनि जा बल्कि मीज़ान वारनि जा लख थोरा जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। इन खां पोइ वरी पाण ज़िक्र कयूं था जेको मुंहिंजे साम्हूं ई मूंसां गॾु सदाईं करशी जामेश्वरी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। करशी जामेश्वरी वारनि बि असां सां ताउन फरमायो आहे। करशी जामेश्वरी वाह जो शरबत आहे, ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे, मिठो शरबत आहे, सुठो शरबत आहे, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे। रोज़ु तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। ऐं जेकॾहिं कंहिं हाणे असांखे जॉइन कयो आहे, हींअर जेकॾहिं कंहिं जॉइन कयो आहे त उनखे असां ॿुधायूं था त हिन में करशी जामेश्वरी में ख़ासि तौर ते पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। इहे करशी जामेश्वरी वारा चवनि था छो त करशी जामेश्वरी ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे, ख़ालिस जड़ी बूटियूं हिननि में इस्तेमालु थींदियूं आहिनि। सो करशी जामेश्वरी वारनि जा लख थोरा जेकी असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। केतिरनि ई सालनि खां उनजो ज़ाइक़ो, उनजो चस, उनजो मज़ो ओड़ो ई आहे, बदिलियो न आहे, तब्दील न आहे थियो। करशी जामेश्वरी रूह खे राहत ॾिए थो ऐं अफ़्तार जे महिल करशी जामेश्वरी अफ़्तार जे दस्तरख़्वान ते वधीक सुहिणी लॻंदी आहे, पीअण सां मज़ो ईंदो आहे, उञ असांजी उझामंदी आहे। करशी जामेश्वरी वापरायो ऐं इफ़्तार जो मज़ो ॾींहो कयो। करशी जामेश्वरी वारनि जा लख थोरा जेके असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था कोल्ड ड्रिंक जो। ऐं कोल्ड ड्रिंक्स त मार्केट में हूअं खोड़ सारियूं मौजूदु आहिनि, पर हिकिड़ी कोल्ड ड्रिंक अहिड़ी आहे जंहिंखे हर माण्हू तमामु घणे शौक़ चाह सां पीए थो ऐं ॿियनि कोल्ड ड्रिंक्स जे मुक़ाबले में उन कोल्ड ड्रिंक ॾांहुं वधीक छिक थींदी आहे असांखे। ऐं उहा कोल्ड ड्रिंक आहे 7 अप।
7 अप वारनि जी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। 7 अप नालो बि ॾाढो सवलो आहे ऐं इहा कोल्ड ड्रिंक बि ॾाढी ज़बरदस्त आहे। माण्हू के पाण फरमाइश कंदा आहिनि, किन खे नालो न ईंदो आहे, पोइ चवंदा आहिनि दादा अच्छी कोल्ड ड्रिंक आउं पीअंदुसि। सो 7 अप तव्हां पीअंदा कयो, अच्छी कोल्ड ड्रिंक ॾाढी ज़बरदस्त आहे, मज़ेदार आहे। ऐं ख़ासि तौर ते इफ़्तार महिल कुझु घणो जॾहिं खाई वेंदा आहियूं, जॾहिं समोसा पकोड़ा छोला दही बड़ा चाट ऐं कुझु फल फ्रूट बि खाई वठंदा आहियूं, त पोइ दिलि चवंदी आहे त का अहिड़ी कोल्ड ड्रिंक बि हुजे जेका हाज़मे खे थोरो बहितर करे। माण्हुनि जो इहो चवणु आहे त इन ॾिस में बि इलाही असरअंदाज़ थिए थी। कोल्ड ड्रिंक जे मामले में जेकॾहिं तव्हां चूंड वठंदव मूंखां, त पोइ आउं पंहिंजी चूंड तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहा चूंड आहे 7 अप जी। 7 अप ॾाढी सुठी कोल्ड ड्रिंक आहे, मार्केट में मौजूदु आहे। तव्हां किथे बि वञो ऐं के कोल्ड ड्रिंक्स अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेकी न मिलंदियूं आहिनि, घटि मिलंदियूं आहिनि। तव्हां नालो वठो, चवंदा आहिनि इहा असां वटि कोन्हे पर 7 अप तव्हांखे मिली वेंदी। 7 अप हर हंधि मौजूदु आहे। 7 अप वठो ऐं उनजो भरपूर मज़ो वठो तव्हां। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जिन सां असां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो आहे। सो ख़ैरनि सां सुकून वारो प्रोग्राम असां सुकून सां शुरू कयूं था। रूह परवर महफ़िल हूंदी आहे, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सआदत माणींदा आहियूं। ऐं असां वटि जेकी नातख़्वान हज़रात ईंदा आहिनि, असां वटि जेकी दोस्त ईंदा आहिनि, या असांजी वधियूं भेनरूं जेकी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अक़ीदत जा गुल निछावर कंदा आहिनि, असांखे बि मज़ो ईंदो आहे, असांखे बि वणंदी आहे ॻाल्हि, असांखे बि सुठी लॻंदी आहे ॻाल्हि। सो अॼु इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। अॼु बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में, उन शान अक़दस में ॾाढा सुहिणा मनमोहणा शाइरनि जा इस्म, उन्हनि जी शाइरी सुहिणनि आवाज़नि में ॿुधंदासीं। हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि जेकी ॿ मोअज़िज़ महिमान, हाफ़िज़ मोहम्मद हुसैन साहिबु असां सां गॾु आहे, उनखे बि भलीकार चऊं था। ऐं ॿी जेका नातख़्वान असांजी अदी भेण, ॾाढो सुठो हुनजो आवाज़ु आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स ते उनखे असां ॾिठो आहे। अॼु असां सां गॾु आहे सैयदा तूबा मुनव्वर, उनखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम बेटा, कैसी हैं आप? ठीक हैं? अल्लाह का शुक्र, खैरियत से ठीक। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं हाफ़िज़ मोहम्मद हुसैन साहिबु असां सां गॾु आहे। हाफ़िज़ साहिब खे थोरी देरि में असां ॿुधूं था। हाफ़िज़ साहिबु ॾिसी कोन थो सघे, पर करार आहे हुनजे अंदर में, हुनजे मन में, छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं शान खे बयानु करे थो त ज़ाहिर आहे त रूह खे राहत मिले थी। ऐं इहो शान किन किन खे नसीबु थींदो आहे बयानु करण जो बि। ऐं असां भागवंत आहियूं जो असां बि हिन प्रोग्राम जी तरतीब में इन मामले ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ते ऐं अलाह साईं जे हुज़ूर में बि ॿाॾाईंदा रहंदा आहियूं। ऐं अॼोको प्रोग्राम बि ॾाढो सुहिणो थियण वारो आहे। सो मुंहिंजी दिलि चवे थी त हिकिड़ो नातिया कलाम पहिरियां ॿुधूं। ऐं नातिया कलाम ॿुधण जे लाइ आउं सभ खां पहिरियां हाफ़िज़ मोहम्मद हुसैन साहिब खे गुज़ारिश कयां थो त हू नातिया कलाम पेश कनि। हाफ़िज़ साहिब खे माइक आप दीजिए मोहम्मद हुसैन को। बेटा बिस्मिल्लाह, नात पढ़ें। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह। मुस्तफ़ा जो शान 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 में सॼो क़ुरान मुस्तफ़ा जो शान 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 में सॼो क़ुरान पत्थर उन ते कलमा पिया पढ़नि वण बि सजदा साईं खे पिया कनि पत्थर उन ते कलमा पिया पढ़नि वण बि सजदा साईं खे पिया कनि ककर छांव कनि ही शान शान में सॼो क़ुरान ककर छांव कनि ही शान
शान में सॼो क़ुरान आ जो दुरूद पढ़ंदो प्यारी सां यकीन मिलंदो यार सां जो दुरूद पढ़ंदो प्यारी सां यकीन मिलंदो यार सां सिक आहे त सभु आसान शान में सॼो क़ुरान सिक आहे त सभु आसान शान में सॼो क़ुरान मुस्तफ़ा जो शान 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 में सॼो क़ुरान तू अगर सनी दर्स साडे उम्मतीअ खे जीव जी चवे तू अगर सनी दर्स साडे उम्मतीअ खे जीव जी चवे आका एॾो महिरबान शान में सॼो क़ुरान आका एॾो महिरबान शान में सॼो क़ुरान इश्क जो ज़रो मिली वञे मोहब्बती में ला मची वञे इश्क जो ज़रो मिली वञे मोहब्बती में ला मची वञे पंहिंजो अणिॾिठो ईमान शान में सॼो क़ुरान पंहिंजो अणिॾिठो ईमान शान में सॼो क़ुरान मुस्तफ़ा जो शान 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 में सॼो क़ुरान है शान में सॼो क़ुरान जज़ाकल्ला नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन असां मोटी अचूं था तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं ॿिए ब्रेक में असांखे नीलम जॉइन करे छॾियो आहे नीलम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में किथे हुयव तव्हां मां बस कंहिं ट्रेजेडी में फासी वियमि अल्लाह ख़ैर करे छो ट्रेजेडी छा जी कहिड़ी ट्रेजेडी एक्चुअली मूंखे अचणो कंहिं बि हाल में पर कुझु प्रॉब्लम जी वजह सां मां न अची सघियमि टाइम टेबल मां अची वियमि मूं सोचियो त मां प्रोग्राम मूंखे कंहिं बि सूरत में करिणो आहे सो मां अची वियमि छो जो मुंहिंजो पंहिंजे व्यूअर्स सां इलाही प्यार आहे सो यकीनन सभु ठीकु ठाक हूंदा ऐं सभिनी जा रोज़ा तमामु बहितरीन तरीक़े सां हली रहिया हूंदा रोज़ जीअं अॼोको प्रोग्राम बि तव्हांखे पसंदि ईंदो इनशाअल्लाह महिमान बि सां गॾु मौजूदु आहिनि मां बि अची चुकी आहियां माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढो सुठो ऐं तव्हांखे ख़बर आहे त तकलीफ़ूं जेतिरियूं बि हुजनि इंसान जी लाइफ में मूंखे ईअं फील थींदो आहे तकलीफ़ूं जीअं जीअं वधंदियूं आहिनि त पोइ असां थोरा अॾा थींदा आहियूं असांखे हिमत अची वेंदी आहे बिल्कुलु ईअं ऐं तकलीफ़ूं गुनाहनि खे बि थोरियूं घटि कंदियूं अथव माना आज़माइश अची वेंदी आहे एग्ज़ैक्टली इहो त तव्हां बिल्कुलु सही था चओ सो आज़माइश खां अल्लाह जे क़रीब करे छॾंदी आहे इंसान खे अहिड़ियूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं जेके उन्हनि खे तकलीफ़ ॾींदियूं आहिनि पोइ इंसान अल्लाह सां इलाही कनेक्ट थी वेंदो आहे
ऐं कॾहिं कॾहिं तव्हांजी लाइफ ऐं में strong ईअं थी थींदो हूंदो त वेंदो इलाही माण्हू तव्हांजी लाइफ मां थोरो परे थी वेंदा हूंदा परे थी या के वेंदा शयूं आहिनि। परे थी वेंदियूं हूंदियूं पर त उन वक़्तु तव्हां यकीन ॼाणो त हा। अलाह ताला इहो थो चाहे त तव्हांजे ऐं उनजे विच में ॿियो कोई न हुजे एग्जैक्टली ऐं उनजो ॿियो इहो आहे उनजो त इज़हार ई वक़्ती अथव। तौर ते थोरी तकलीफ़ थींदी आहे त जेको इंसान असां सां कनेक्टेड आहे उहो परे थो थी वञे सही। पर इहो आहे त असांखे हिमत न आहे हाणे मायूसी कुफ्र आहे कॾहिं बि इंसान मायूस न थिए अलाह असां सां गॾु आहे हमेशह हर हाल में असांजो उहो साथ ॾींदो सो अलाह जो साथ तमामु वॾो हूंदो आहे असां सही। हमेशह इहा ई उमेद रखूं त अलाह जो साथ असां सां आहे बाक़ी बिल्कुलु। दुनिया बि माण्हू आहिनि इहे अॼु आहिनि कल न आहिनि सो जेके असांजे लाइ सॼी ज़िंदगी सॼी उमिरि असांजे लाइ आहिनि उहे अलाह पाक आहिनि सही। सो उन्हनि जो शुक्र करणु खपे ऐं मायूस न थियणु खपे बिल्कुलु सही ॻाल्हि तव्हां कई हाणे साथ जी ॻाल्हि निकिती आहे त असांजे प्रोग्राम में जेके साथ ॾींदा आहिनि सहकार कंदा आहिनि उन्हनि जो ज़िक्र ख़ैर पाण प्रोग्राम में कंदा हलूं मिचिल्स वारा असां सां ताबुन फरमाइनि था मिचिल्स फ्रूट फार्म लिमिटेड उन्हनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में सहकारी आहिनि इन खां सवाइ GFC फेंस वारा असांजे प्रोग्राम में ताबुन फरमाइनि था GFC जा पखा ॾाढा सुठा हवादार पाइदार ऐं गारंटी वारा हूंदा आहिनि ज़रूरु वठो ऐं पंहिंजे घर खे GFC फेंस सां रौनक बख़्शियो इन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था दाग जॾहिं घणा थी वञनि कपिड़नि ते लॻी वञनि त पोइ सर्फ एक्सल सर्फ एक्सल जेको ज़िद्दी दागनि जो दुश्मन आहे सर्फ एक्सल जेको तमामु घणा जेकी सणभा दाग आहिनि न उहे बि ख़तमु करे सघण जी सलाहियत रखे थो ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त सर्फ एक्सल में पाणी में सर्फ एक्सल विझी कपिड़ा थोरा फुंडाए रखो ऐं थोरो जेको आहे हुन में जॾहिं झग थी वञे त पोइ छाछोले करे तव्हां टंगे छॾींदव तॾहिं बि तव्हांजा कपिड़ा रौनक वारा थी वेंदा ऐं वॾी ॻाल्हि सुठी ॻाल्हि इहा आहे सर्फ एक्सल वारनि जी त कपिड़नि जो रंग जेन्युइन रहंदो आहे इलाही कपिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेकी मुख़्तलिफ़ ॿियनि सर्फनि में जॾहिं असां उन्हनि खे ईअं खणी चऊं त पाण जॾहिं धोईंदा आहियूं त पोइ हुनजो असुली जेको रंग आहे उहो फिटंदो वेंदो आहे पोइ असांखे ख़बर पवंदी आहे कपिड़ो त खई ख़राबु थी पियो आहे सो के कपिड़ा वाक़ई रंग फिटण वारा बि हूंदा आहिनि पर जेके रंग फिटण वारा कपिड़ा न हूंदा आहिनि उन्हनि खे बि के सर्फ रंग फिटाए छॾींदा आहिनि पर सर्फ एक्सल तव्हांखे जेन्युइन कलर उहो रखंदो ईंदो सर्फ एक्सल ॿारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में असां सहकारी आहिनि दागनि जो दुश्मन आहे सर्फ एक्सल ऐं सर्फ एक्सल 2-4 चपटियूं जेकॾहिं तव्हां बाल्टी में विझी छॾींदव वॉशिंग मशीन में विझी छॾींदव इलाही कपिड़ा तव्हांजा धोपिजी वेंदा सो सर्फ एक्सल वारनि जी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में जेतिरो तव्हां ॿुधायो हाणे त यकीनन उहे वठंदा न बि धोइणो त पोइ उहे वठंदा तव्हां ईअं न चयो तव्हां वॾो तजुर्बा कपिड़ा धोई आया आहियो छा भला इहो मां चवण वारी हुयमि पर मूं चयो न भल पर जेतिरो तव्हां हुनजी तारीफ़ कई आहे बिल्कुलु क़ाबिल तारीफ़ आहे सर्फ एक्सल तमामु सुठो सर्फ आहे परचेस कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी आसान बनायो ऐं महिनत घटि कयो सो हाणे नाते रसूल मक़बूल पाण ॿुधंदासीं बिल्कुलु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो सैयदा तूबा मुनव्वर असांजी भेण असां सां गॾु आहे उनके असां दावत कलाम जी गुजारिश भी करूँ था तूबा जी कैसी हैं आप पहले तो ये बताएं। अल्लाह का शुक्र मैं बिल्कुल खैरियत से हूँ ठीक हूँ और मैं आपके लिए एक गिफ्ट लेके आई हूँ इरशाद भाई मेरी जो सिस्टर है ब्रदर है उन्होंने आपके लिए बहुत मोहब्बत से तोहफा बनाया है अच्छा, और माशाल्लाह आपकी होस्टिंग जो है वो बहुत अच्छी लगती है उन्हें और माशाल्लाह वो आपसे बहुत इम्प्रेस्ड हैं तो मैं वो आपको गिफ्ट दिखाना चाहूँगी। माशाल्लाह 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 थैंक यू सो मच आपने इस काबिल समझा माशाल्लाह 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 सलाम रमज़ान लिखा हुआ है इस पे जी सलाम रमज़ान और 20 मतलब 2021 जो जेको आहे सो कैलेंडर पे नंबर कैलेंडर है टाइम तमाम सुठो ठहल है माशाल्लाह दिस इज वेरी वंडरफुल ट्रांसमिशन माशाल्लाह थैंक यू सो माशाल्लाह और बहुत ही अच्छा आपने भी जिसने डिजाइन बनाई है किसने बनाई है ये डिजाइन ये मेरी सिस्टर है सैयदा सोनिया मुनव्वर अच्छा। और हैदर है अच्छा। सैयद जमाल शाह है समरीना है तो ये उन सब ने मिलके उन सब का आइडिया है और उन सब की चलें जी सबका शुक्रिया आपका भी शुक्रिया आप जज़ाकल्लाह थैंक यू सो मच बेटा सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपसे सुनेंगे ये बराबर में रखते हैं आखिर में मैं लेता हुआ जाऊंगा घर के लिए ठीक है जी थैंक यू। खुला है सभी के लिए बाबे रहमत खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे पे अदना ना आली मुरादों से दामन नहीं कोई खाली मुरादों से दामन नहीं कोई खाली ख़तारे लगाए खड़े हैं सवाली मैं पहले
मुझ मेरे सामने था वो दरबार सच मुझ मेरे सामने था अभी तक तसव्वुर था जिसका ख़याली खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे पे अदना न आली जो पूछा है तुमने कि मैं नजर करने को क्या ले गया था तो तफसील सुन लो जो पूछा है तुमने कि मैं नजर करने को क्या ले गया था तो तफसील सुन लो था नातों का एक हार अश्कों की मोती था नातों का एक हार अश्कों की मोती दुरूदों का गजरा सलामों की डाली खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे पे अदना नाली। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़। सो हाफ़िज़ मोहम्मद हुसैन साहिब असां सां गॾु आहे, छो त पंहिंजे प्रोग्राम में थोरो वक़्तु महदूद हूंदो आहे त जेके ईंदा आहिनि असांजे प्रोग्राम में त सभिनी खे मौक़ो ॾिजे। हाफ़िज़ मोहम्मद हुसैन साहिब गुज़ारिश कयूं था त हिकिड़ी ॿी नात बि असांखे ॿुधाए। जी हाफ़िज़ साहिब, माइक थोरो वेझो कजो प्लीज़। सही आहे, ठीकु आहे जी, बिस्मिल्लाह। वो जिसके लिए महफिल को नैन सजी है वो जिसके लिए महफिल को नैन सजी है फिरदौस बड़ी जिसके वसीले से बनी है वो हाशिम मक्की मदनी उल अरबी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है हाँ वो मेरा नबी है अल्लाह का फरमान अलम नशरह लक सदरक मंसूब है जिसे वरफ़अना लक ज़िक्रक अल्लाह का फरमान अलम नशरह लक सदरक मंसूब है जिसे वरफ़अना लक ज़िक्रक उस ज़ात का कुरान में भी जिक्र जमी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा
मखदूम मोरबी है वही वाली कुल है, अहमद है मोहम्मद है वही खत्म रसूल है, मखदूम मोरबी है वही वाली कुल है, उस पैर नजर उस पैर नजर सारे ज़माने की लगी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुज़म्मिल यासीन मुदस्सिर ताहा, क्या क्या नए अलकाब से मौला ने पुकारा, मुज़म्मिल यासीन मुदस्सिर ताहा, क्या क्या नए अलकाब से मौला ने पुकारा, क्या शान है उसकी, क्या शान है उसकी कि जो उम्मीद कभी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, बोलो वो मेरा नबी है, वो ज़ात के जो मज़हर लोला कलमा है, वो साहिब रफ शब महराज हुआ है, वो ज़ात के जो मज़हर लोला कलमा है, वो साहिब रफ शब महराज हुआ है, असरा में इमामत असरा में इमामत जिस नबियों की मिली है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, बोलो वो मेरा नबी है, वो मेरा नबी है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। बिस्मिल्लाह। सो वाकई में भी असांजो नबी अहिड़नि सिफ़तुनि जो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सईदा तूबा मुनव्वर बेटा आपका बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई, और हाफिज़ मोहम्मद हुसैन साहब आपका भी बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आए, बहुत ही अच्छा लगा। नड़ी साईअ जो वक़्तु आहे। बिल्कुल जी, प्रोग्राम खे जारी रखंदासीं, ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे वलीकार चऊं था, ख़ुशामदीद। ऐं हिन में तव्हांखे ॿुधायूं त ज़िंदगीअ में जेकॾहिं स्टाइल न आहे त पोइ ज़िंदगीअ जो मज़ो न आहे, ऐं स्टाइल जेकॾहिं हुजे ऐं वरी स्टाइलो न हुजे त पोइ अञा बि मज़ो उहो न रहंदो जीअं हुजणु घुरिजे। सो इहो स्टाइल असां कॾहिं कॾहिं इहे ॻाल्हियूं बि असां कंदा आहियूं, ऐं स्टाइल जी ॻाल्हि आहे त पोइ स्टाइलो बि तव्हांखे ॿुधायूं त मार्केट में मौजूदु आहे, पाकिस्तान जो नंबर 1 फैशन ब्रांड आहे स्टाइलो। ऐं स्टाइलो हिन में तव्हांखे ॿुधायां त ईद जी सीज़न आहे, ईद जी कलेक्शन तमामु घणी खणी आयो आहे, ऐं उन ईद जी कलेक्शन जा नाला आहिनि रंगे ईद, ऐं गॾो गॾु हिकिड़ो ॿियो नालो ॾाढो ख़ूबसूरत ॾिनो अथऊं, नीलम हुस्ने ईद। बिल्कुलु जी, तमामु सुठी जेको आहे तव्हां स्टाइल जी जेकी बि शयूं तव्हां वेयर कंदो या वठंदो या परचेस कंदो, तमामु हुनजी क्वालिटी सुठी आहे, तमामु सुठियूं शयूं परे खां लॻी वेंदो त तव्हां स्टाइलो जी काई शइ पाण सां गॾु कैरी कई आहे, स्टाइलो जी काई शइ काई प्रोडक्ट तव्हां वटि आहे। सो जेकॾहिं तव्हां ईद जी शॉपिंग ख़ूबसूरत बनाइणु चाहियो था ऐं चाहियो था त तव्हां जेको बि वेयर कयो या जेको बि कैरी कयो त माण्हू तव्हां खां पुछंदे तव्हां किथां परचेस कयो आहे, त तव्हां स्टाइलो जो नालो खणिजो, छो जो स्टाइलो जी शइ परे खां पधरी आहे
आहे परे खां उनजी सुञाणप आहे पंहिंजी तमामु सुठियूं उन्हनि जूं शयूं आहिनि चाहे पोइ उहा उन्हनि जी ज्वेलरी हुजे चाहे उन्हनि जूं हील्स हुजनि चाहे उन्हनि जा स्लीपर्स हुजनि चाहे उन्हनि जा बैग्स हुजनि परफ्यूम्स हुजनि ड्रेसिस हुजनि या कुझु बि हुजे तमामु सुठियूं सुठियूं उन्हनि जूं शयूं मौजूदु आहिनि हिन जी हिकिड़ी आउटलेट में बल्कि 70 कंट्री सिटीज़ में आहिनि 70 सिटीज़ में 150 खां वधीक आउटलेट्स आहिनि 150 खां वधीक उन्हनि जूं आउटलेट्स आहिनि तव्हां किथे बि वञी करे विज़िट करे सघो था ऐं पंहिंजी मर्ज़ी जी का बि शइ परचेज़ करे सघो था ऐं लेटेस्ट कलेक्शन तव्हांखे मिलंदी ईअं बि न त तव्हांखे कलेक्ट करण में मुश्किल लॻंदी त कहिड़ी शइ हींअर इन आहे कहिड़ी आउट बल्कि आहे तव्हांखे असां इहो बि ॿुधायूं जेकॾहिं कोविड जी सूरत हाल में कंहिं माण्हू एहतियात कंदा आहिनि त उन्हनि जी हिकिड़ी वेबसाइट बि आहे ऑनलाइन बि तव्हां ऑर्डर करे सघो था वेबसाइट तव्हांखे ॿुधाए छॾियां थो www.stylopk.com इन वेबसाइट ते तव्हां स्टाइलो जूं मुख़्तलिफ़ शयूं ॾिसंदव वैराइटीज़ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ऐं उन्हनि जी क़ीमत बि ख़बर पइजी वेंदी हाणे त सलवार कमीज़ बि तव्हां वठी सघो था कोल्हापुरी सैंडल वठी सघो था परफ्यूम वठी सघो था ज़ेवर आहिनि आर्टिफिशियल ऐं ॿियो घणो कुझु सामान आहे स्टाइलो वारनि जो इहो बि चवणु आहे त जो चाहूं वो पाऊं माना जेको तव्हां जेका विश कंदव तव्हांखे उते मिली वेंदी उहा सही 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 सो हेॾे होॾे वञण छो जो गर्मियूं आहिनि अॼुकल्ह कंहिंजो ऐं रमज़ान में स्पेशली सभु चवंदा आहिनि त रोज़ा रखूं इहो शॉपिंग कयूं सो काॾे काॾे रुलूं सो काॾे बि न रुलो ऐं तव्हां स्टाइलो जी आउटलेट ते हलिया वञो ऐं सॼी शॉपिंग करे अचो माण्हू तव्हां खां पुछा कंदा भला स्टाइलो थो वणे भाई स्टाइलो पातो आहे तंहिंजे करे स्टाइल आहे सो प्रोग्रामी तरतीब खे अॻिते वधायूं था ऐं हिन वक़्तु ॿ असांजा साथी असां सां गॾु आहिनि सुठी सनाख़्वानी कनि पिया सुठा नातख़्वान आहिनि सो भलीकार चऊं था ॿिन्ही खे हिकिड़ो दोस्त आहे हाजी इसाक अवेसी साहिबु उनखे भलीकार ऐं ॿियो असांजो साथी आहे दोस्त अलीजान हुसैनी साहिबु सो ॿई दोस्त असांजा मोतबर हिन वक़्तु वेठा आहिनि सो दिलि चवे थी त सभ खां पहिरियां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ब्रेक में शामिल कयूं पोइ वरी पंहिंजी कचहरी बि हूंदी सो अलीजान हुसैनी साहिबु बिस्मिल्लाह कयो तव्हां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हो मुखे भी घुराए सखी सरदार मदीने जा ॾिसी ठारिया दिल कया दीदार मदीने जा मुखे भी घुरा ए सखी सरदार मदीने जा ॾिसी ठारिया दिल कया दीदार मदीने जा ओ भी गुंबज जे ओडो मदरू दो सलाम पढ़ा तुझे शान में ओ साईं नवा शेर पयो मालिका ओ तुझे शान में ओ साईं नवा शेर पयो मालिका तू जिसक सीने में या ऐ प्यार मदीने जा ॾिसी ठारिया दिल कया दीदार मदीने जा ओ ख्वाहिशिया मदीनो ॾिसा मतमा तू वने मारे पंजे पाड़े में ओ प्यारा छलवा गुम जो वारे ओ
पंहिंजे पाणे में ओ प्यारा छलवा गुम जो वारे आदि द तुझे दर में ओ मन ठार मदीने जा ॾिसी ठारिया दिल ऐं कया दीदार मदीने जा ओ ॿियो को बि अमल कोने कंदो तूं जी सनाया तुझी मोहब्बत आ दिल में पयो ना तू वेठो गाया थे निगाह मुते मिठड़ा हो ॾिसां पार मदीने जा ॾिसी ठारिया दिल ऐं कया दीदार मदीने जा हो कर गुलाम नबी खोखर तोखे रो ई पयो सॾड़ा ॿुधदा मुंहिंजी दिल बर कयो करम मुते मिठड़ा ॿुधदा मुंहिंजी आका कयो करम मुते मिठड़ा भर झोली मुंहिंजी खाली ओ गम ख्वार मदीने जा हो ॾिसी ठारिया दिल ऐं कया दीदार मदीने जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो साईं आवाज़ आहे तव्हांजो ॾाढो सुठो अंदाज़ आहे वणियो ॾाढो सो साईं साहिब वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में आयो नंढी साईअ जो वक़्तु आहे नीलम मोटी अचूं था त पोइ इसाक अवैसी साहिब खे ॿुधूं था बिल्कुलु जी ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो ऐं हिन वक़्तु जेकी नात ख़्वान असां सां गॾु आहिनि उन्हनि जो बि पाण ज़िक्र कंदासीं पर हिन खां पहिरियां पाण वरी ब्रांडिंग ते अचूं था नीलम त असां सां जिन ताउन फरमायो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर बि असांजे प्रोग्राम में शामिलु हुजे हबीब कुकिंग ऑयल वारनि जी वॾी महिरबानी जेकी ताउन फरमाइनि था हबीब कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे इन में बि तव्हां खाधा सुठा पचाए सघो था इन जो वास बि पंहिंजो आहे इन जो बि अंदाज़ पर निरालो आहे हबीब दिलि इन ते छपियल हूंदी आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे इहो कुकिंग ऑयल बि हबीब कुकिंग ऑयल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन फरमाइनि था क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी क्विज़ जो शरबत ॾाढो सुठो थींदो आहे मिठो थींदो आहे भलो थींदो आहे तमामु सुठो हिननि जो शरबत साओ ऐं ॻाढ़ो शरबत हूंदो आहे क्विज़ वारा चवंदा ट्रूली टेस्टफुली बिल्कुलु सो क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे इन खां सवाइ जेकॾहिं इफ़्तार जे दस्तरख़्वान ते मिठो हुजे त पोइ कहिड़ो हुजे छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त साईं हूअं स्वीट लवर त मां आहियां सो लज़ीज़ा खीर मिक्स ज़रूरु तव्हां वठो ऐं तव्हां तमामु ईज़ीली ऐं तमामु घटि टाइम में हुनखे पचाए सघो था सो लज़ीज़ा खीर मिक्स जेको आहे तव्हां परचेज़ कयो अॼु ई पंहिंजे दस्तरख़्वान में हुनखे जेको आहे लज़ीज़ा वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां प्रोग्राम में ताउन फरमायो आहे ऐं वरी पाण हाणे निहार कयूं था मीज़ान जे किचन में जिते अदीब आसमा ख़ान पहुची चुकी आहे उनखे वेलकम चऊं था अस्सलाम वालेकुम भेण अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत सां अल्हम्दुलिल्लाह ठीकु तव्हां ॿुधायो कीअं आहियो माशाल्लाह माशाल्लाह आउं ॾिसंदो आहियां आफ़ियर बि तव्हां पंहिंजे कम में रुधल हूंदा आहियो ऐं समूरी शयूं सहेड़े करे हिते पहुचंदा आहियो वॾो कमु आहे पंहिंजी जॻह बिल्कुलु बिल्कुलु ॾुखियो कमु आहे एतिरो बि न बसि जंहिंखे शौक़ु हूंदो आहे हुनजे लाइ ॾुखियो न आहे सही 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 तव्हांखे शौक़ु आहे नीलम
किचन जो मतलब न मुझे इहो शौक़ु आहे, मुझे इहो शौक़ु आहे तॾहिं मां हिते वेठी आहियां, मुझे उहो शौक़ु हुजे त मां बिल्कुलु हिते बीठी आहियां, बिल्कुलु। सो उहो खाइण जो मूंखे शौक़ु आहे, पचाइण जो शौक़ु न आहे बिल्कुलु बि, ऐं जेको पचाईंदो हुनखे ॾिसण जो बि मूंखे शौक़ु आहे त कीअं कीअं थो पचाए। सो तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था ॾियूं। छा पिया पचायो तव्हां मीज़ान जे किचन में? अॼु असां मीज़ान जे किचन में जेका असां सां गॾु जेका तावन कयो आहे रूह अफ़ज़ा, जेका हमदर्द जो रूह अफ़ज़ा हिन तावन कयो आहे, त हिन ड्रिंक जो असां हिकिड़ो फ्रूट कॉकटेल था ठाहियूं जंहिंमें क्रीम आहे असां वटि, कॉकटेल आहे, हिन में पाइनएपल्स वग़ैरह हूंदा आहिनि सभु, ऐं केला आहिनि, चिकू आहिनि, खंड ऐं रूह अफ़ज़ा आहे हमदर्द, ये मिक्स करे ॾाढी सुठी हिकिड़ी हे जेका आहे डिलाइट ठहंदो आहे, कॉकटेल डिलाइट हूंदो आहे। हिन में रूह अफ़ज़ा बि असां हिन में गार्निश कंदासीं ऐं हिन खे थधो करे पोइ तव्हां हिन खे खायो, ॾाढो सुठो हूंदो आहे। आइसक्रीम फॉर्म में इहो हाँ, आइसक्रीम फॉर्म में या फ्रूट कॉकटेल टाइप हूंदो आहे, क्रीमी हूंदो आहे, क्रीमी हूंदो आहे। हाँ ठीकु आहे, जो सो इहो तमामु सुठो झटपट रेसिपी आहे, झटपट त तव्हांजो बि सही हूंदियूं आहिनि। सो तव्हां कंटिन्यू कयो ऐं वञींदासीं तव्हां ॾे, भई तव्हां खां पुछंदासीं, छो जो फ्रूट ऐं मिठो थो ठहे त मां त यकीन ईंदमि ॿीहर तव्हां वटि। सो कंटिन्यू कयो तव्हां। ऐं सही सही हिन वक़्तु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था, ऐं हाजी इसाक़ अवैसी साहिब असां सां गॾु हुयो, पर कुरतुल ऐन आरिफ असांजी भेण बि असांजे प्रोग्राम में शामिल थी आहे, उनखे भलीकार चऊं था। वेलकम बेटा, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो सभ खां पहिरियां हिन प्रोजेक्ट जो जेको आहे स्टार्ट वठूं था, हाजी इसाक़ अवैसी साहिब खे गुज़ारिश कयूं था त हू नात बहज़ूर सरवे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणनि ऐं तव्हां ऐं असां ॿुधी करे पंहिंजूं दिलियूं मुनवर कयूं, रोशन कयूं। बिस्मिल्लाह। माशाअल्लाह। हजार बार बिशोयम दहन ज़ मुश्को गुला हुनूज़ नाम तो गुफ्तन कमाल बे अदबी शाह मदीना शाह मदीना शाह मदीना शाह मदीना इतरा से बढ़े कर इतरों से बढ़े कर तेरा पसीना शाह मदीना शाह मदीना शाह मदीना शाह मदीना आमिना बी का राज दुलारा अब्दुल्लाह की आँख का तारा आमिना बी का राज दुलारा अब्दुल्लाह की आँख का तारा पाया पाया हलीमा ने कैसा लगीना शाह मदीना शाह मदीना शाह मदीना शाह मदीना। मौला अली की निस्बत से हम मौला
علی ہے در کا صدقہ شبیر اور شبر کا صدقہ مولا علی ہے در کا صدقہ شبیر اور شبر کا صدقہ میں دیکھوں آقا میں دیکھوں آقا تیرا مدینہ شاہ مدینہ شاہ مدینہ. اور آخر میں سرکار سے ایک دعا کہ باد صبا سرکار سے کہنا بے چین دل بے تاب مسافر باد صبا سرکار سے کہنا بے چین دل بے تاب مسافر پاؤں میں چھالے پاؤں میں چھالے دور مدینہ شاہ مدینہ شاہ مدینہ. عطروں سے بڑھ کے عطروں سے بڑھ کے تیرا پسینہ شاہ مدینہ میرے شاہ مدینہ. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. بہت ہی اچھا کلام پڑھا ماشاءاللہ آپ نے. بہت ہی انداز آپ کو پیارا لگا ہمیں. اساں سان گڈ قرۃ العین عارف پہ ہے نیلم پو چھا خیال ہے بھلا انہن کھا بھی نعت پوچھے ائیں بالکل ائیں ماشاءاللہ. بسم اللہ بابا. وہ جو چاہے چاند کو توڑ دے وہ جو چاہے چاند کو توڑ دے انہیں اختیار دیا گیا وہ جو چاہے چاند کو توڑ دے انہیں اختیار دیا گیا وہ پھر اس کے ٹکڑوں کو جوڑ دے انہیں اختیار دیا گیا وہ جو چاہے چاند کو توڑ دے جو علی کی عصر قضا ہوئی تو وہ وقت پر ہی ادا ہوئی جو علی کی عصر قضا ہوئی تو وہ وقت پر ہی ادا ہوئی چھپے آفتاب کو موڑ دیں انہیں اختیار دیا گیا چھپے آفتاب کو موڑ دیں انہیں اختیار دیا گیا وہ جو چاہے چاند کو توڑ دیں وہ
नबी की मुट्ठी का मौजज़ा कि वमारा मैता कहे खुदा, वो नबी की मुट्ठी का मौजज़ा कि वमारा मैता कहे खुदा, वो निगाहें कुफ्र की फोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया, वो निगाहें कुफ्र की फोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दे। लिखो नाज़िशन का ये मौजज़ा कि किसी की आँख निकल गई, लिखो नाज़िश उनका ये मौजज़ा कि किसी की आँख निकल गई, बोलो आबे पाक से जोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया, बोलो आबे पाक से जोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दे। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, माशाल्लाह। नंढी साई वठूं था, बिल्कुलु नंढी जी। साई वठूं था, मोटी चऊं था। मोटी था चऊं, ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां एॾो इंतज़ारु कंदा आहियो, पोइ बि असां सां प्यारु कंदा आहियो, ऐं हिन वक़्तु तव्हां बि रंधिणे में का न का शइ तयारु कंदा आहियो। सो असां बि तयारु कयूं पिया। असांजी भेण बासमा ख़ान मीज़ान जे किचन में मौजूदु आहे। सभ खां पहिरियों निहार ओॾे रखूं था ऐं पुछा कयूं था त किथे पहुतो अॼु तव्हांजो मशरूब जेको तयारु कयो पिया? मुंहिंजे ख़्याल में ईअं ई हुयो। न न, हे कॉकटेल डिलाइट हुयो, ठही वियो आहे। सही। हा, जेका हे असां हमदर्द रूह अफ़ज़ा में ठाहियो आहे। वाह वाह। ऐं हिन में रुगो ईज़ी आहे, झटपट रेसिपी आहे, क्रीम आहे, कॉकटेल आहे, ऐं जेका बि तव्हां वटि सीज़नल फ्रूट्स आहिनि हो तव्हां हिन में विझी करे सघो था। सही। केला आहिनि, सूफ़ आहिनि, चीकू आहिनि, अंगूर आहिनि, सही। कहिड़ो बि फ्रूट जेको हुजे तव्हांखे जो जस्ट हुन में जेका क्रीम सां गॾु जेका आहे कॉकटेल खे मिक्स करणो आहे, ऐं खंडु ऐं असांजो जेको रूह अफ़ज़ा आहे हर घर में हूंदो आहे। अच्छा अच्छा। ऐं हिन जी जेका मिठास हूंदी आहे ॾाढी सुठी आहे, हर शइ खे वधीक सुठो करे छॾींदी आहे। वाह वाह वाह। त हे मिक्स करे तव्हां हिन खे ठाहियो ऐं हे रेडी आहे, हिन खे चिल्ड करे खायो त ॾाढो मज़ो ईंदो। थधो थिए त हा, बहितर थधो थिए त वधीक मज़ेदार थी वेंदो। सही सही सही। वॾी महिरबानी आहे बासमा, तव्हां अॼु असां सां साथ निभायो, लख थोरा तव्हांजा। हाणे पाण वरी हिन खे फ्रिज में रखी अचो। सो हाणे पाण वरी ज़िक्र कयूं था जिन असां सां ताउन फरमायो आहे अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में ओरिएंट वारनि जो साथ आहे। सो ओरिएंट रेफ्रिजरेटर ऐं ख़ासि तौर ते ओरिएंट जी तव्हां एसी बि ॾिठी हूंदी ऐं ॿियूं शयूं ओरिएंट जूं मार्केट में मौजूदु आहिनि, तव्हां वठो, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणायो। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था नीलम सूफ़ी जो। सूफ़ी नाम है एतमाद का। वाह 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 वाह। सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन फरमाइनि था, सूफ़ी जा लख थोरा। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था मुगलिया फूड बस्ती जो। थोरी देरि पहिरियां पाण ज़िक्र कयोसीं पे मुगलिया फूड बस्ती जो, वरी भी ज़िक्र कयूं था क्वालिटी की बात, फूड बस्ती के साथ थोड़ा सा नमकीन हो जाए। ऐं हमदर्द वारनि जी बड़ी महिरबानी, हमदर्द रूह अफ़ज़ा जंहिंमें हाणे अदी असांखे कुझु ठाहिणु पचाइणु सेखारियो। सो हमदर्द रूह अफ़ज़ा ॾाढो ज़बरदस्त आहे, मज़ेदार आहे, रूह खे राहत ॾींदड़ आहे। रूह अफ़ज़ा वारा कई सालनि खां वठी करे रौनक बख़्शनि था रमज़ान जे दस्तरख़्वान खे बि, ऐं रमज़ान में ख़ासि तौर ते रूह अफ़ज़ा जो इतमामु भलो थींदो आहे। रूह अफ़ज़ा जो शरबत ॾाढो मिठो सुठो थींदो आहे ऐं रूह अफ़ज़ा वाक़ई में बि रूह खे राहत ॾींदड़ शरबत आहे। रूह अफ़ज़ा खे पीओ, भरपूर ज़िंदगी जियो। सो रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी। हमदर्द वारा असां सां सहकारी हुआ, उन्हनि असां सां साथ ॾिनो। हमदर्द रूह अफ़ज़ा जा लख थोरा। हिकु भेरो ॿीहर हाणे पाण ज़िक्र कयूं था नीलम रीगल फ्रूट फार्म जो।
बिल्कुलु जी, तव्हांजो फेवरेट जूस मुंहिंजो फेवरेट जूस ऐं असांजी समूरी टीम जो फेवरेट, ऐं यकीनन जंहिंखे असां रोज़ रोज़ ॿुधाईंदा आहियूं व्यूअर्स खे उन्हनि वरितो हूंदो त उन्हनि जो बि फेवरेट थी वियो हूंदो, छो जो तमामु सुठो ऐं एनर्जेटिक जूस आहे। जेकॾहिं तव्हां फ्रूट्स वग़ैरह नथा घुराए सघो त तव्हां इहे जूसिस घुरायो, पंहिंजे इफ़्तार जे दस्तरख़्वान में इन्हनि खे सजायो। ऐं रीगल वारनि जा तमामु सुठा, रीगल फूड फार्म वारनि जा तमामु सुठा इहे जूसिस आहिनि, हर फ्लेवर में तव्हांखे इहे अवेलेबल मिलंदा। मैंगो कॉकटेल एप्पल या को बि ॿियो फ्लेवर तव्हांखे वणे थो त रीगल फूड फार्म वारनि सभु तव्हांजे लाइ तमामु कया आहिनि ख़ासि फ्रूट फार्म मां जूस जेके आहिनि से बल्कि फ्रूट निचोड़े करे ऐं उनजो रस हिननि टबनि में पैक कयो वियो आहे, तव्हां इहे वापरायो, तव्हां हिन जो मज़ो माणियो। रीगल फ्रूट फार्म वारा असां सां सहकारी आहिनि, प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में ताउन फरमाइनि था। रीगल फ्रूट फार्म वारनि जा लख थोरा। सो हाणे जेकी नातख़्वान दोस्त असां सां वटि पहुतल आहिनि उन्हनि जो बि तारीफ़ तव्हां सां कराईंदा रहूं। सभ खां पहिरियां भलीकार चऊं था अदा फ़क़ीर ग़ुलाम नबी खोखर साहिबु असां सां गॾु आहे। अदा ग़ुलाम नबी तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां प्रोग्राम में आयो। ऐं ॿियो असांजो दोस्त आहे हाफ़िज़ सैयद नोमान अली। अदा नोमान, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो अदा फ़क़ीर ग़ुलाम नबी खोखर हुसैनी साहिब दिलि चए थी तव्हांखे पहिरियां ॿुधिजे। बिस्मिल्लाह कयो साईं। वाह वाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ भला भाग असां जा मिलियो सरदार नबिया, है रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। ओ भला भाग असां जा मिलियो सरदार नबिया, रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। ओ महबूब जी उम्मत ते ख़ुदा एहसान कयो आ, ॿियनि नबियुनि जी उम्मत खां वधे शान कयो आ। महबूब जी उम्मत ते ख़ुदा एहसान कयो आ, ॿियनि नबियुनि जी उम्मत खां वधे शान कयो आ। एॾे शान वारो आ मिलियो मन ठार नबिया, रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। अम्मा आयशा जी अधु रात जो गुम सुई थी पया, महबूब था मुर्कन तलबी पई सुइया। अम्मा आयशा जी अधु रात जो गुम सुई थी पया, महबूब था मुर्कन तलबी पई सुइया। आंसू हमें सब खां मथे निर्वार नबिया, रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। है रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। हो चंड खे बि इशारो कई अधु अधु थी पियो, सिज खे बि इशारो कई त वापसि थी वरियो। हो चंड खे बि इशारो कयईं अधु अधु थी पियो, सिज खे बि इशारो कयईं वापसि थी वरियो। आ दुख में लहंदो सभ जी सार नबिया, रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। उथड़ बीख जीअ जोर नो सुडका भरे आ, मुखां थी न परे मिठड़ा नबी कदम भरे आ। थोड़ ते बि कयो करम कुर्बदार नबिया, रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबिया। ओ मिठे मालिक वॾो मूं ते एहसान कयो आ, खोखर गुलाम नबी खे सना ख़्वान कयो आ। मिठे मालिक वॾो मूं ते एहसान कयो आ,
खोखर गुलाम नबी खे सना ख़्वान कयो आ असां गुनहगारनि जो कयो बेड़ो पार नबी आ है रब पाक ॾिनो आ पंहिंजो दिलदार नबी आ सुभानअल्लाह माशाल्लाह असां सां गॾु हींअर हाफ़िज़ नौमान बि वेठा आहिनि सो उन्हनि खां बि असां नाते कलाम ॿुधंदासीं पर हींअर इरशाद प्रोग्राम जो टाइम ख़तम थी वियो आहे इंशाल्लाह यकीनन अॼु जो प्रोग्राम तव्हां सभिनीनि खे पसंदि आयो हूंदो इंशाल्लाह सुभाणे हाज़िर थींदासीं नए महिमान नए प्रोग्राम सां गॾु तेसि ताईं पंहिंजो ऐं समूरी फैमिली जो रखंदा ख़्यालु मूंखे इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ आख़िरी कलाम अवां सभिनीनि जे नाम अल्लाह हाफ़िज़ रहमत बरस रही है मोहम्मद के शहर में रहमत बरस रही है मोहम्मद के शहर में हर शय में ताज़गी है मोहम्मद के शहर में ऐसा लगा कि सामने खुद आ गए हुजूर ऐसा लगा के सामने खुद आ गए हुजूर एक नात जब पड़ी है मोहम्मद के शहर में के नात जब पड़ी है मोहम्मद के शहर में और जाते हैं बख्शवाने गुनाहों को गुनाहगार जाते हैं बख्शवाने गुनाहों को गुनाहगार किस्मत बदल रही है मोहम्मद के शहर में किस्मत बदल रही है मोहम्मद के शहर में दौलत सुकून की हर जगह हम ढूंढते रहे आखिर ये मिल गई है मोहम्मद के शहर में आखिर ये मिल गई है मोहम्मद के शहर में रहमत बरस रही है मोहम्मद के शहर में सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो